अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांखे पंहिंजे चैनल सिंध जी तारीख़ जे ते अचण ते भली कार चवां थो। मां तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां जो तव्हां मुंहिंजो साथ ॾेई रहिया आहियो। हा दोस्तों, अॼु पाण आहियूं वीडियो नंबर 3 में, जंहिंमें असीं पढ़ंदासीं सिंध जे तारीख़ जे बाबति। ऐं अॼु ही हिकु नंढी ऐं ज़बरदस्त ऐं मज़ेदार टॉपिक आहे। टॉपिक जो नालो आहे सिंध जूं मौजूद हदूं। तो अचो दोस्तों पाण हलूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद हदूं। हिन वक़्तु हीउ मुल्क बम्बई प्रेसिडेंसी जे उत्तर ओलहंदी में सभिनी खां पोयों सूबो जो दरियाउ अटक जे हेठियां ई वादी ऐं उन जी छोड़ ते घेरो करे थो। उन जूं हदूं ही आहिनि: उत्तर तरफ़ अफ़गानिस्तान, पंजाब ऐं रियासत भावलपुर, उभरंदे तरफ़ जैसलमेर ऐं जोधपुर जूं रियासतूं, ॾखण में कच्छ जूं नार ऐं अरबी समुंड ऐं अलहंदी में ख़ान कलात जी हुकूमत। उत्तर खां ॾखण ताईं तौल ऐं वधि खां वधि 360 मील डिघो आहे। पीपोस्टन, जेके कंहिं ज़माने में सिंध जो असिस्टेंट पॉलिटिकल एजेंट हो, सो उन जो तौल ज़्यादा खां ज़्यादा 500 मील ॿुधाए थो। उन इख़्तिलाफ़ जो सबबु ग़ालिबन ही आहे जो उन खां पोइ के उत्तर वारा इलाइक़ा सिंध खां खसी पंजाब खे ॾिना विया। दोस्तों, ही ॻाल्हियूं चचनामे में तव्हांखे सवले तरीक़े सां ऐं बहितरीन नमूने सां क्लियर थी वेंदियूं। हिननि जो तव्हां स्क्रीनशॉट बि वठी सघो था ऐं पंहिंजी लाइक हासिलु करे सघो था इल्मु। महिरबानी दोस्तों, शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़। ऐं बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं तव्हां वधीक सिंध जे बाबति तालीम हासिलु करे सघो।